वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो आहे। हुकूमत तरफ़ां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम जी फ़ी लीटर क़ीमत 264 रुपया 61 पैसा बरक़रार रखी वई आहे। ISP डीज़ल 3 रुपया फ़ी लीटर सस्तो कयो वियो, जंहिंखां पोइ नओं अघु 299 रुपया 99 पैसा फ़ी लीटर थी वियो। लाइट डीज़ल आयल 2 रुपया 40 पैसा फ़ी लीटर घटाए खां पोइ 159 रुपया 76 पैसा थी वियो। उन खां अलावा गासलेट बि 1 रुपयो 46 पैसा फ़ी लीटर सस्तो कयो वियो, जंहिंखां पोइ नई क़ीमत 174 रुपया 81 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो आहे। हुकूमत तरफ़ां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत बरक़रार रखी वई आहे। ISP डीज़ल 3 रुपया फ़ी लीटर सस्तो कयो वियो, जंहिंखां पोइ नओं अघु 269 रुपया 99 पैसा फ़ी लीटर थी वियो। लाइट डीज़ल आयल 2 रुपया 40 पैसा फ़ी लीटर घटिताई खां पोइ 159 रुपया 76 पैसा थी वियो। उन खां अलावा गासलेट बि 1 रुपयो 46 पैसा फ़ी लीटर सस्तो कयो वियो, जंहिंखां पोइ नई क़ीमत 174 रुपया 81 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। अवां खे इन अहम ख़बर खां आगाह पिया हलूं त वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत जो ऐलान करे छॾियो आहे।